तेल हर बार वधारे तने असां गरीब माण्हू काढे बस ये गरीब माण्हू तालब इहो आहे त छो वधारे तने छाजे करे वधारे तने इन जे करे पाकिस्तान में ज़ुल्म लगो पियो आहे गरीब आवाम किरे वञे छा थींदो आख़िरकार मसइलो मसाइल जेको बि हुजे असांजी गवर्नमेंट जेका हुकूमत आहे हल करे न पाण असांजो मुक़ाबिलो साईं इहो ई आहे त असां चवंदासीं त ॿ रुपया घटि हुजनि असां मज़दूर माण्हू आहियूं सॼो ॾींहुं पंहिंजी महिनत कयूं था लोड़ियूं था कमाइणो आहे बचा तातणा आहिनि बसि ज़ुल्म आहे गरीब आवाम जे मथां जेको पहाड़ किरायो हिननि जेको गरीब आवाम अटो वठी खाइण लाइ परेशान आहे उन ते 55 रुपया राति जे पेट में जेको हिन मथां रेट वधाए करे हिकिड़ो ज़ुल्म कयो आवाम जे मथां। हीअ पेट्रोल पंप आहे असां यकीन करे 200 जो तेल भराए असां ड्यूटी ते वेंदा हुआसीं हाणे 500 में बि ड्यूटी में नथा पुॼी सघूं वापसि घर नथा पुॼूं अहिड़ो ज़ुल्म ऐं गरीब आवाम खे अटे लाइ बि परेशान आहे। जीअं त तव्हां ॾिसो था पाण हुकूमत पेट्रोल चाढ़ियो आहे पेट्रोल जे हिसाब में रेस की दुकान वारे हर सामान चाढ़े छॾियो आहे पर हींअर मां तेल वठण वियो पकवान तेल त मूंखे पकवान तेल 550 रुपया मिलियो आहे जेको 420 रुपया हलंदो हुयो। हींअर तव्हां ॾिसो त हुननि केतिरो चाढ़े छॾियो आहे। महिरबानी करे बराए महिरबानी हुकूमत खे अपील आहे त पेट्रोल पंहिंजो लाहियो पेट्रोल लहंदो त हर सामान लहंदो। मजदूर तबको कमाए थो त 1000 रुपया त उन जॻह ते ख़र्चा 2000 रुपया रमज़ान शरीफ़ बीठो आहे त ख़र्च वधी विया आहिनि रिलीफ त कोन्हे न बहितर गरीब आवाम जो रत पियो पीजे कजे त काॾे वञिजे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त कहिड़े इंसान वञी कहिड़े हाल में पए सो इन जे करे असां इंतिज़ाम खे अर्ज़ु था कयूं त बाबा पेट्रोल लाहियो त कुझु आवाम खे रिलीफ मिले आवाम घाणे में पियो थो पीड़िजे गरीब आवाम। वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे असां ग़रीबनि लाइ पेट्रोल चाढ़े एटे टाइम राति जे पेट में 55 रुपया पेट्रोल चाढ़े छॾियोसि जेको हींअर ग़रीब 300 ॾियाड़ी कमाइण वारो रखियो आहे उहो हींअर पंहिंजे घर जे गुज़र लाइ सफ़ा परेशान आहे। ठीकु आहे हिननि मां रक्षा यूनियन जो नाइब सदर बि आहियां हिननि असांखे अपील कई त असां किरायो वधूं असांजो न थी सघे गवर्नमेंट इहा वफ़ाक़ी वापसी आहे इहो पंहिंजो पेट्रोल वापसी कराए त सुठी ॻाल्हि आहे न त उन एहतियाज में असां ॿी सभिनी भाड़ा वधाइनि पर असां अञा हिननि खे रक्षा खे भाड़ो नथा वधाए ॾियूं छो सभु को ग़रीब माण्हू असां ग़रीब अञा बि अहसासु कयूं पिया पर वफ़ाक़ असांजो अहसासु अञा बि नथी करे बरा महिरबानी असां वफ़ाक़ खे चऊं था त ग़रीबनि ते एॾो ज़ुल्म न कयो गरीब माण्हू ही ॾिसो माज़ूर बि आहियूं रछकड़ो हलायूं था तेल असां वटि हींअर चढ़ंदो थो वञे असां ग़रीब छा खाईंदासीं रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा असां हिकिड़ो ॾींहुं बि असांखे उहो टाइम न आहे हिकिड़ो ॾींहुं बि असां नथा कमायूं सम्झ 5 ॾींहं असां पोइते आहियूं बचड़ा बुख ते वेठा न्याणियूं आहिनि उहे बि बुख ते आहिनि असां वञूं काॾे ख़ुदि कयूं या असां काॾे वञूं साईं त ख़ुदि जहिड़ो जहान असांजे लाइ करे छॾियो अथऊं। सिंध हुकूमत ते इहो ई अर्ज़ु आहे त असांजो तेल घटि कयो वञे जो असां ग़रीब रोज़गार कयूं न त हर शइ असांजी हींअर चढ़ंदी थी वञे असां छा वठी छा अटो वठूं खंडु वठूं चांहि वठूं छा वठूं तेल महांग करे छॾियो अञा 150 जो ॾियनि था हाणे घर कीअं पहुचूं कीअं खीर खणी अचूं कीअं असां रोज़ी कयूं हीउ तेल आहे 150 जो वध कोन था ॾियनि असां ग़रीब माण्हू हाणे वञूं काॾे ज़ुल्म कहिड़ो लॻो पियो आहे त ग़रीब बचा काॾूं था थियूं कीअं कयूं हाणे त हुकूमत गुज़ारिश आहे त महांगाई हटाइनि हाणे तेल सस्तो कनि तेल महांगो छो कयो अथनि छाजे करे कयो अथनि ॿाहिरां तेल त अचे पियो थो असांजे पाकिस्तान में तेल आहे त छो महांगो कयो अथनि अहिड़ी हालत ॾिसो ही छा आहे हे ॾेढ घर कीअं पहुचूं असां ज़ुल्म आहे वञूं काॾे बचा काॾां था थियूं चढ़ी वियो आहे पेट्रोल चढ़ण खां पोइ माना महांगाई थी वई आहे महांगाई हीअं कल्ह मां चणो पुछा कई आहे त चणो इहो थी आहे 300 रुपया किलो हाणे ॿुधायो हे ॾिसो पाण पहिरां 150 ते किलो हूंदो पेट्रोल कॾहिं बि न चढ़ियो आहे जहिड़ो हिन चकर चढ़ियो आहे ई जंग आहे त ईरान सां एॾो पेट्रोल न थिए पाकिस्तान त जंग न आहे साईं असां बेरोज़गार वेठा आहियूं सर सुबुह खां अचूं था असां 800-900 रुपए पेट्रोल तो गाॾी तेल थी खाए रश्का ऐं जंहिंखां 10 रुपया मथे था घुरूं विढ़ण लाइ तयारु लॻो पियो आहे साईं इन करे असां चवण जे मुतालिफ़ इहो आहे त पेट्रोल साॻी जाइ ते पुॼाए वञे जिते पहिरें रेट हो ऐं बेरोज़गारी वधी वई आहे असां मुतालिफ़ इहो आहे त हिन पहिरियों रेट जेके हो उते ई रेट बीहे पेट्रोल वधी वियो आहे त किराया वधाया अञा असां न आहिनि वधाया पर वधाईंदासीं आगे रोज़गार घटि आहे किराया वधंदा ईद खां पोइ या ईद ते हींअर किरायो साॻियो आहे असांजो अञा साॻियो आहे ॿियनि वधाए छॾिया आहिनि पेट्रोल गैस चढ़ी वियो आहे ऐं उन खां अलावा डीज़ल बि चढ़ी वियो आहे सभु शइ चाढ़ी महिरबानी करे लाथो वञे इन ॾिठो वञे त हीअ जेका हुकूमत आहे न हीअ रुॻो ॿाहिरि पंहिंजी प्रॉपर्टी ठाहिण जे लाइ आवाम जे मथां बोझ रखण जे लाइ हीअ पेट्रोल ॾिसो 55 कॾहिं बि कोन चढ़ियो आहे 2 रुपया लीटर चढ़ंदो त आवाम रोडनि ते निकिरी ईंदी सही आहे हींअर ॾिसो डायरेक्ट 55 रुपया चाढ़े छॾिया अथनि काॾे विया मौलाना फज़ल रहमान काॾे विया इहे ॿिया सभई जेके जुलूस कढंदा
काॾे वियो बिलाल भुट्टो सर ही ॾाढी नाइंसाफ़ी आहे आवाम सां।